ॾिसो जहिड़ो हाल लॻो पियो न उन हिसाब सां साल त दुकान खोलण जी उम्मीदूं न लॻाइजो। चाचे वड़ी चओ। हाँ हाँ अरे 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 हमारी अलाउ नहीं, बिल्कुल अलाउ नहीं है। कुछ चवण तो मन मथा मार नहीं है। स्टॉप स्टॉप। गिलास नाण तो करिए तो जीत है सुरक न तो इचना। अरे लो मुझे वाड़ अरे हेलो एंड वेलकम टू नील एंड बडी शो। ओए मुझे ना अलग सा खड़ना। खयो मैंने एक दफो वापस प्लीज। न खणनुम एक ही दफो खणनुम। चलो चलो नचोनुम दूर पाए। तटरी में गुजरी चुकी आ और अना ताईं असां घर में वेठा आहियूं। और शुरू थिया लॉकडाउन 3.0। खबर आ असांखे। चओ न पागल। चवाई पियो मां। न पे चवां पियो। न पे चे। चवां पियो। नो 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 चवां पियो। दूर पाए। त शुरू थियो आहे लॉकडाउन 3.0 ऐं 3 मई खां सरकार असांखे 3 भागनि में डिवाइड कयो आहे, रेड ज़ोन, ऑरेंज ज़ोन ऐं ग्रीन ज़ोन। यानी कि सरकार जंगली जानवर, पालतू जानवर ऐं इंसाननि खे अलॻि करण जो फ़ैसिलो कयो आहे। जंगली जानवर यानी कि असां घर खां ॿाहिरि बि नथा निकिरी सघूं। जिते ॻाल्हि आहे पालतू जानवरनि जी त हो मन ईअं वाक ते वञी सघनि था। बाक़ी इंसान यानी ग्रीन ज़ोन वारा पंधु कयो, डुकूं पायो, पासे वारनि जा वाड़ पटियो या हिक ॿिए खे चंपलू छिको, कंहिंजे पीओ कुझु न वञण वारो आहे। बीमारी तव्हांजे पासे मां गुज़री वेंदी लेकिन तव्हांखे कुझु फ़र्क़ु न पवंदो। मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ। ओए मुंहिंजी गर्लफ्रेंड जो न पिंक कलर फेवरेट आहे, त पिंक जोन बि कराए न बुक। रेलवे टिकट न आहे जो बुक कयूंसि। कराए न बुक। चमाटा बुक कएं यार त 3 मई खां पोइ बि लेडीज़ जूं पार्लरानियूं बंदि ई रहंदियूं। ऐं अगरि हिन में तव्हांजो दिमाग़ ख़राब थो थिए त हिन में तव्हांजे दिमाग़ जो कोई कसूर न आहे। तव्हां लॉकडाउन खुलायो हाणे खुलायो। केरु आहे हिते? केरु? बस खुलंदा दीदी, टेंशन न खणो। पागल सम्झो था हिते? पार्लरानी किथे आहे? गुड़िया पार्लरानी खे। अरे पार्लरानियूं नथियूं मिलनि। मां न बदलिया इन सभी केस करणो पवंदो तव्हांजे मथां मूंखे। बदतमीज़ इंसान आहे। पार्लरानी खे चओसि हाणे अचणु खपे घर में। ओके। अरे दीदी हो चवनि थियूं ईअं आईब्रोस ठाहींदासीं, मुंहं में मुंहुं विझंदासीं, धागा बागा विझंदासीं त वायरस चढ़ी ईंदा न मथां। मां न बदलिया इन सभी। ओए डबल पैसा ॾेई घुराए ॾिसेसि न। चुप कने तूं। त ज़िंदगीअ में इहो पहिरियों दफ़ो थियो आहे कि असां आलसी सुस्त माण्हुनि खां नॉर्मल इंसाननि ट्रेनिंग वरिती आहे। 8 कलाक खां वधीक सुम्हबो कीअं, कोई ॿुधाईंदो? घर में वही आखिर कबो छा आहे? खराटा आखिर घणनि टाइप पंजाईंदा आहिनि। हाणे हिकु ख़ुशख़बरी अची वई आहे कि दाणू जी दुकानूं सभिनी जॻहियुनि ते खुली वयूं आहिनि ऐं माण्हू पंहिंजे घर में ड्रम भरे भरे करे दाणू खणी विया आहिनि। पीअंदा रहो, सदाईं पीअंदा रहो, सदाईं पीअंदा रहो। जेको पीअंदो उहो ई जीअंदो। जाम शुक्रिया, तव्हां दाणू था पीओ, असांजे देश जी इकोनॉमी था वधायो। जाम महिरबानी तव्हांजी। पीअंदा रहो। भॻवान तव्हांखे ॿिए जनम में 4 किडनियूं ॾींदो। दुआ लॻंदव साईं। मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुला। हाणे हिकु बुरी ख़बर आई आहे कि दाणू जी दुकानूं खुलंदे ई कलाक में माण्हुनि सोशल डिस्टेंसिंग जो चकनो चूर करे छॾियो ऐं उहो ई चकनो दाणू सां गॾु पाण खाई आहे। त सरकार दाणू जी दुकानूं खुलंदे ई कलाक में वापसि बंदि करे छॾी आहे। दाणू जी दुकान खोलियो। लेकिन ख़ुशख़बरी उन्हनि सभिनी लाइ आहे जंहिं पंहिंजे घर में स्टॉक भरे छॾियो। हो राति जो अॼु हिकु ई गानो ॻाइण आया आहिनि। त अॼु जो एपिसोड एतिरो ई हुयो। तव्हां पंहिंजे पंहिंजे घर में रहो, पासे वारनि जे घर में रहण जी काई ज़रूरत न आहे ऐं पैग लॻाईंदा रहो। ओए हाणे त दाणू खुली आहे न, मूंखे वठी ॾे न। चुप कर। वठी ॾे न प्लीज। चुप कर। हिकु दफ़ो न वठी ॾींदो मैं। अरे तूं सम्झे नथो, मुंहिंजे थियण हाणे सहुरे खे वणंदो आहे न, त हिन टाइम ते ॾींदोमांसि त ख़ुशि थी वेंदो न।